मलिकार चंदासी ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कंदासीं नए देरे मां MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी जे लाइ पहुती आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां सखर एयरपोर्ट पहुती, जंहिंखां पोइ सदर हाउस नओं देरो पहुती आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरी आहे। आसिफ़ा भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारुनि ते गुल निछावर कया। MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जे आमद वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नए देरे मां MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां सखर एयरपोर्ट पहुती, जंहिंखां पोइ सदर हाउस नओं देरो पहुती आहे। आसिफ़ा भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारुनि ते गुल निछावर कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नए देरे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ जखरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? MNA आसिफ़ा भुट्टो नए देरे पहुती आहे। जी बिल्कुल, सदर ममलकत आसिफ़ अली ज़रदारी ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नंढी न्याणी MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी MNA थियण बाद पहिरियों भेरो इस्लामाबाद खां सखर एयरपोर्ट पहुचण बाद सदारती हाउस नूंदरो पहुची वई। MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी सदर हाउस नूंदरो में मांझांदो करण बाद गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची। कायद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, पंहिंजी जीजल अमर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा ऐं शहीद शाहनवाज़ भुट्टो ऐं ख़ानदान जे ॿियनि मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद गुल निछावर करे फ़ातिहा ख़्वानी करे दुआ घुरी आहे। MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद वापसि सखर लाइ रवानी थी वई, जितां ख़ुसूसी जहाज़ ज़रिए कराची रवानी थींदी। MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी आमद खां मज़ार खे आम माण्हुनि खां मुकमल तौर ख़ाली करायो वियो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया। नवंदरो ऐं गॾु ख़ुदा बख़्श भुट्टो तरफ़ ईंदड़ रोडनि ते वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़ररु पिणु कई वई हुई। जी वॾी महिरबानी मुमताज़।